अस्सलाम वालेकुम नाज़रीन, भाई साहब मेराण में खुश आमदीद। टिकराटो मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं। टिकराटो जे फ़कीर पाड़े जे रहवासी नारी शमा कलोड़े जी मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसनि जो ॿारड़नि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि हैदर बख्श, अली ख़ान, लाल बख्श ऐं औरतूं ख़ातून रज़िया ख़ातून, माई मजो ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहुं अॻु सेवण शरीफ़ ते सुख खणी विया हुआसीं, जितां टिकराटो में होटल हलाईंदड़ नौजवान अमानला महतम असांजी नारी शमानाज़ कलोड़ो खे अगवा करे खणी वियो आहे। जंहिंखां पोइ असां सख़्तु परेशान आहियूं। मुबारकपुर थाणे ते पिणु रिपोर्ट दर्ज कराई आहे, पर पुलिस का बि मदद न पई करे। असां SSP सखर खां मुतालबो करे रहिया आहियूं त असांजी नारी खे फौरी तौरु आज़ादु करायो वञे। कैमरामैन अला नोमार सां गॾु अब्दुल गफ़ार महर, वाई साहब मेराण, टिकराटो।